नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त 10 मुहर्रम उल हराम जे ॾियारे जे हवाले सां करबला जे शहीदनि जी यादि में मातमी जलूस अज़ादारी जो सिलसिलो जारी है। घोटकी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 5 मातमी जलूस बरामद थिया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ रवायती रस्तनि खां थींदे हुसैनी चौक वटि मरकज़ी मातमी जलूस में शामिल थिया। जॾहिं मोमिननि पारां ज़ंजीर ज़नी सीना ज़नी करे मातम कयो, बाद में मजलिस अज़ा मुनक़द कई वई, जिते आलमन करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई। मातमी जलूस पंहिंजे रवायत मूजिब मरकजी इमाम बारगाह मंजिल मेहंदी तरफ़ रवां थी वियो आहे। शाम जो मरकजी इमाम बारगाह में नहर थींदो। शाम में गरीबा जो प्रोग्राम मुनक़द कयो वेंदो। होॾां समूरे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 53 मातमी जलूस बरामद थिया आहिनि, जंहिंमें इंतज़ामिया पारां 10 मातमी जलूसनि खे हसास करार ॾिनो वियो। सिक्योरिटी जे हवाले सां इंतिहाई सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। पुलिस सां गॾु रेंजर्स जा एहलकार पिणु मुक़ररु कया विया आहिनि। जितां जितां मातमी जलूस गुज़री रहियो आहे, उतां समूरनि रस्तनि खे सील कयो वियो। होॾां समूरनि मातमी जलूसनि जी हिफ़ाज़त जे लाइ 3000 पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि, जेके पंहिंजी ड्यूटियुनि जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।